नाज़रीन ख़बर हैदराबाद में शेयर कंदासी तालीम वारे सेक्रेटरी का IBA सकर सां थियल मुआहदे जा तफ़सील तलब कया विया आहिनि। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में तोहिन अदालत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत IBA सकर समेत लाॻापियल अमलदारनि खे 27 सेप्टेम्बर ते पेश थियण जो हुकुम ॾिनो। ख़बर हैदराबाद में शेयर कयूं पिया तालीम वारे सेक्रेटरी का IBA सकर सां थियल मुआहदे जा तफ़सील तलब कया विया आहिनि। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में तोहिन अदालत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत IBA सकर समेत लाॻापियल अमलदारनि खे 27 सेप्टेम्बर ते पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। हैदराबाद में ख़बर शेयर कयूं पिया तालीम वारे सेक्रेटरी का IBA सकर सां थियल मुआहदे जा तफ़सील तलब कया विया आहिनि। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में तोहिन अदालत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत IBA सकर समेत लाॻापियल अमलदारनि खे 27 सेप्टेम्बर ते पेश थियण जो हुकुम ॾिनो। हैदराबाद में हिन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं शबीर अबड़ो खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद तोहिन अदालत वारी दरख़्वास्त ते सेक्रेटरी तालीम के पब्लिक स्कूल जी IBA सकर सां थियल मुआहदे वारा तफ़सील फराहम करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत IBA सकर समेत लाॻापियल अमलदारनि खे नोटिस जारी कंदे खेनि 27 सेप्टेम्बर ते पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। गुलाम कादिर चाचड़, लाइक अहमद ऐं ॿियनि पंहिंजे वकील मज़हर मेमण मार्फत तोहिन अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। दरख़्वास्त में हुननि जो मौक़ुफ़ अख़्तियार कयो त लाॻापियल अदालत 2015 ईस्वी दौरान पब्लिक स्कूल जा अख़्तियार POU जे तहत डिवीज़नल कमिश्नर के चेयरमैन बणाए संदसि हवाले कया हुआ, पर 2019 ईस्वी दौरान अॻूणे डिवीज़नल कमिश्नर मोहम्मद अब्बास बलूच IBA सकर सां MOU ते सही करे तारीख़ी स्कूल जा समूरा अख़्तियार संदन हवाले करे छॾिया आहिनि। IBA सकर जे मातहत थियण बाद लाॻीतो स्कूल में पढ़ाईंदड़ उस्तादनि तोड़े मास्तरनि जी पघारुनि में इज़ाफ़ो न थी सघियो, जॾहिं त हाणे नयूं भर्तियूं करे पुरान उस्तादनि तोड़े स्टाफ जे मुलाज़मनि खे निकाली ॾिनी पई वञे। दरख़्वास्त ते ॿुधणी जस्टिस महमूद ए खान ऐं जस्टिस अदनान अल करीम मेमण ते मुश्तमिल डिवीज़न बेंच कई आहे। वकील अदालत खे आगाही ॾिनी त लाॻापियल अदालत जे फ़ैसिले बावजूद अॻूणनि अमलदारनि पब्लिक स्कूल जा इंतज़ाम IBA सकर हवाले करे स्कूल खे कमर्शियल बणाए छॾियो आहे ऐं स्कूल में पढ़ंदड़ शागिर्द तोड़े शागिर्दनि खां फीन तोड़े पैसनि जी मद में हज़ारे रुपया उगाड़िया पिया वञनि। ॿुधणी दौरान लाॻापियल अमलदारनि अदालत में पेश थिया। अदालत खां पुछाणो कयो त अवां IBA सकर सां कीअं मुआहिदो कयो, जॾहिं त अवां खे अदालत जे उन अमल खां रोके चुकी आहे। अमलदार अदालत खे को ख़ातिर खां जवाब न ॾेई सघिया। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ सेक्रेटरी तालीम समेत ॿियनि अमलदारनि खे ईंदड़ ॿुधणी ते समूरे रिकॉर्ड समेत पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी महिरबानी शबीर अबड़ो तफ़सीलनि लाइ।